उस्ताद बुखारी चवे थो त महबूब सॼो पहुच अची पहुतो हाँ, महबूब सॼो पहुच अची पहुतो हाँ, तनूर हुई वाट पची पहुतो हाँ, चकचूर ॾिसी हाल न कर गम दिलबर तो वट त बहर हाल बची पहुतो आहियां। ख़ूबसूरत सिटुनि सां आऊं दावत ख़िताब ॾींदुसि सिंधी ॿोलीअ जे निहायत बहितरीन अदीब दानिश्वर शाइर मोहतरम साईं ताज जोयो साहब खे पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। अवां भरपूर ताड़ियुनि में मोहतरम ताज जोयो साहब। हूअं त मिटीअ जी चपटी आहियां, हूअं त मिटीअ जी चपटी आहियां, जिए सिंध त सबकी आहियां, सांगिन सां गॾु सालगिरह मां विछड़ी वियुसि त वरसी आहियां। साईं मदद अली सिंधी साहब, मुख्तार अबड़ा साहब, डॉक्टर शेर मेहरानवी, शौकत मेमून साहब, साबिया सांगी, फरजाना अबड़ो, अली दोस्त आजिज़, साईं अल्ताफ़ ऐं समूरा दोस्तो, असां हर साल उस्ताद जे हिननि वर्सियुनि में ईंदा आहियूं। आऊं दोस्तनि खे ॿुधायां त ही हेतिरा माण्हू थोरा आहिनि, हिननि वर्सियुनि में इन्हनि खां वधीक माण्हू आया आहिनि। तंहिं करे इहा माण्हुनि खे शायदि किन दोस्तनि खे भुल हुजे त ही वधि में वधि माण्हू आया आहिनि। हिननि वर्सियुनि में छितियूं ऐं वण बि भरियल हूंदा हुआ। त आउं सम्झां थो ही पहिरियों भेरो असांजे दोस्त जंहिंखे असीं DC खां वधीक अदब दोस्त सॾींदासीं, मुख्तार अबड़े, इहा जुरत कई त साईं अल्ताफ़ खे चई त बाबा ही मेड़ो मूंखे मचाइण दे। मुख्तार साईं, उस्ताद दादूअ जो जादू आहे, हू मुजस्सिम दादू मुजस्सिम सिंध आहे। तव्हां ही उस्ताद जो मेड़ो मचाए उस्ताद ते थोरो न कयो आहे पर पाण ते थोरो कयो आहे, फ़र्ज़ ऐं कर्ज़ निभायो आहे। ऐं मूंखे पक आहे त अल्ताफ़ साईं जी इहा गुज़ारिश ज़रूरु क़बूल पवंदी। ईंदड़ साल ताईं तव्हां हिते हूंदव ऐं ईंदड़ वर्सी मेड़े में तब्दील थींदी, 3 ॾींहंनि जी थींदी। ऐं सम्झां थो साईं अल्ताफ़ हिकिड़ी ॿी बि घुर कई जेका असांजे नौजवान वज़ीर क़बूल कंदे ऐलान कयो त सिंध यूनिवर्सिटीअ जे हिन कैंपस में या मुख्य यूनिवर्सिटीअ में उस्ताद बुखारीअ जी चेयर क़ाइमु कई वेंदी। त आउं सम्झां थो त हिन वर्सीअ जी निस्बत सां इहे 2 अहम ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि। ऐं आउं सम्झां थो त उस्ताद जेतिरो लहणे असां उनखे कुझु बि न ॾिनो आहे। साईं मुख़लिस साहब उस्ताद जे हर वर्सीअ ते असांजा मक़ामी दोस्त जेके मकाला पेश कला, जंहिंमें अली दोस्त आहे, ताबश बुखारी आहे, मारू जमाली आहे ऐं ॿिया खोड़ दोस्त आहिनि, अनवर आज़ाद आहे, उहे सभु उस्ताद जे फ़नी फ़िक्री पहलुअनि ते हर साल पेपर पढ़ंदा आहिनि। असां बि हिकिड़ो नंढड़ो 16 मकालनि जो मूं बि हिकिड़ो किताबड़ो छपरायो। अली दोस्त जा किताब उस्ताद ते छपियल आहिनि। आज़ाद अनवर उस्ताद जूं सभु नसरी शयूं गॾे छपायूं आहिनि। त उस्ताद जो असांजे फारूक सूमरे उस्ताद जी शाइरी चूंड छपराई आहे ऐं खोड़ रिसालनि उस्ताद जा नंबर कढिया आहिनि। पर उस्ताद ते जेका तहक़ीक़ थियणु खपे, असांजे अज़ीज़ किंगराणी साहब तमामु घणो कमु कयो आहे, उहा अञा अॻिते आहे। आउं हर साल को न को उनवान खणी मकालो पेश कंदो आहियां, पर हिन भेरे आउं चाहियां थो त उस्ताद जे शाइरीअ जे ज़रिए ॻाल्हाइजे। उस्ताद बुखारी ज़िंदगीअ जो शाइर आहे। हाणे उस्ताद ज़िंदगीअ जा मुख़्तलिफ़ रुख़ पेश कया आहिनि। पंहिंजे शाइरीअ में चए थो त पुरज़ा पुरज़ा ज़िंदगी मेड़ियां पियो। उस्ताद न रुगो पंहिंजी ज़िंदगी
सिंध जे माण्हुनि जी ज़िंदगी, सिंधु दरिया जी ज़िंदगी ऐं सिंध जी ज़िंदगी पंहिंजे शाइरीअ जे ज़रिए असांजे आॾो पेशी कई आहे। पुरज़ा पुरज़ा ज़िंदगी मेड़ियां पियो, कतरो कतरा हिकु नदी मेड़ियां पियो। साम्राजी दबदबो दफ़नाइबो। उस्ताद साम्राज्य जे ख़िलाफ़ आहे, चए थो साम्राजी दबदबो दफ़नाइबो, इनक़िलाबी आदमी मेड़ियां पियो। ऐं उस्ताद जा लफ़्ज़ लाटूं, शोला ऐं रोशनी आहिनि, जेके रोशनी, लाटूं, शोला ज़िंदगीअ जी अलामत आहिनि। चए थो लफ़्ज़ लाटूं, लाटूं, शोला, शोला शहर, शाइरीअ में रोशनी मेड़ियां पियो। सिंध जी सरकशी छा आहे? सिंध जी सरकशी छा आहे? उस्ताद चए थो ढूंढड़ो मक़तल में थियो, ढूंढी थो छा? ढूंढड़ो थियो मक़तल में, ढूंढी थो छा? सिंध तुंहिंजी सरकशी मेड़ियां थो पियो। सिंध तुंहिंजी सरकशी मेड़ियां थो पियो। ऐं ही उहो शाइर आहे जंहिंजे मुठ में मौसमूं आहिनि। मौसमुनि ते कब्ज़ो जंहिं शाइर जो हुजे, उनखां वधीक को हुस्नाक शाइर नथो थी सघे। हू चवे थो मौसमुनि ते मुंहिंजो कब्ज़ो आ पको, मौसमुनि ते मुंहिंजो कब्ज़ो आ पको, चेट खेड़ियां थो कती मेड़ियां थो पियो मां। चेट खेड़ियां थो कती मेड़ियां थो पियो मां। ऐं वक़्तु छा आहे? वक़्त जे लफ़्ज़ उस्ताद जे हथ में आहे। छा थो चए? वक़्तु चादर में ॿधी रखिबो न, वक़्तु चादर में ॿधी रखिबो न, डायरीअ में हर घड़ी मेड़ियां पियो। हुन पंहिंजे डायरीअ में ज़िंदगी जी हर घड़ी मेड़ी आहे। अॼु सिंध में हर क़िस्म जी इंतहा पसंदी वधी रही है। उहा सियासी इंतहा पसंदी चइजे, उहा मज़हबी इंतहा पसंदी चइजे, उहा समाजी इंतहा पसंदी चइजे, उहा हुकूमत जे ज़रिए थींदड़ इंतहा पसंदी हुजे, उस्ताद उन जे ख़िलाफ़ रहियो। अॼु हिकिड़ो डॉक्टर जंहिंखे कूड़े इल्ज़ाम में शहीद कयो वञे थो, ऐं हुन ते नौज़ बिल्लाह गुस्ताख़ रसूल जो इल्ज़ाम हयो थो वञे। हू पंहिंजे वाल ते अची चए थो त इहा मुंहिंजी ID न आहे, मुंहिंजे ख़िलाफ़ साज़िश थी आहे, मुंहिंजी कूड़ी ID इस्तेमालु कई वई आहे। अचो मां फलाणे हंधि वेठो आहियां, मूंखे ॿधी हलो, हलो साबित करियो, साइबर क्राइम में पेश कयो मूंखे। उन माण्हूअ खे अदालत खां मथां पुलिस जे ज़रिए उनजो क़त्ल थिए थो। ऐं असांजा आलिम सगोरा चवनि था त हुन पुलिस सां मुक़ाबिलो कयो, कराचीअ मां हुनखे तव्हां पकड़े था अचो ऐं पंहिंजे तहवील में हुनखे गोलियूं हणी मारियो था। ऐं ख़ुदि तव्हांजी सरकारी रिपोर्ट चए थी त हुनखे पुलिस मारियो आहे। असांजा आलिम ख़बर न आहे छा था चवनि। उस्ताद बुखारी अॻे ई चई छॾियो हो त हिन शहर में हर शाम जो वहशत थी वसे, हिन शहर में हर शाम जो वहशत थी वसे, हर चौंक ते तबलीग जी शफ़क़त थी वसे। हर शहर में हर शाम जो वहशत थी वसे, हर चौंक ते तबलीग जी शफ़क़त थी वसे। शैतान जो लश्कर, शैतान जे लश्कर जो ख़िज़र रहबर आहे, शैतान जे लश्कर जो ख़िज़र रहबर आहे। मक़तल ते मसाजिद मां हिदायत थी वसे। हिकिड़ो माण्हू साड़ियो पियो वञे, मक़तल में मारियो पियो वञे, ऐं मस्जिदुनि मां तव्हां हिदायतूं पिया जारी करियो। ही उस्ताद आहे
जेको सदियुनि जो शाइर आहे, हू तव्हांजे दिलनि जूं ॻाल्हियूं जेके अण थियणियूं, जेके पोइ थियणियूं आहिनि, अञा थियणियूं आहिनि, उन्हनि जो इज़हार करे थो पंहिंजे शाइरीअ में। ऐं अॼु जॾहिं सिंध खे चौखंबो, कॾहिं केनाल कढिया था वञनि, ज़मीनुनि ते वालार थिए थी, स्कीमुनि में सिंध जूं ज़मीनूं खयूं थियूं वञनि, ऐं सिंध खे झुकाइण जी कोशिशि कई थी वञे। उस्ताद बुखारी थो चए, तिड़के जे तता समुंड सुके नामुमकिन, तिड़के जे तता समुंड सुके नामुमकिन, ककरनि जे अॻियां कोह डुके नामुमकिन, तारीख़ करे चीख चयो ओ आमिर, जाबिर जे अॻियां सिंध झुके इहो नामुमकिन। तारीख़ करे चीख चयो ओ आमिर, जाबिर जे अॻियां सिंध झुके इहो नामुमकिन। चवनि था हिकिड़ा असांजा दानश्वर चवनि था, ही मुला जो मंसूर जो पुराणो किस्सो आहे। उस्ताद बुखारी थो चए, उस्ताद छॾे ॾीस पुराणो साॻियो मंसूर ऐं मुला जो ही किस्सो आहे। इंसान जो इंसान सां आहे झेड़ो, मां कीअं छॾियां, मुंहिंजो बि हिस्सो आहे। इंसान ते वार थियनि ऐं उनखे कीअं छॾियां, मुंहिंजो बि उन में हिस्सो आहे। त उस्ताद इंसान जो शाइर आहे, इंसानियत जो शाइर आहे। ऐं उस्ताद वटि जेका हुस्नाकी आहे ज़िंदगीअ जी, धरतीअ जी, पंहिंजी माण्हुनि जी, चए थो तो ॾिठी सूंहं जी नंदी हूंदी, उहा मुंहिंजी ज़िंदगी हूंदी। तो ॾिठी सूंहं जी नदी हूंदी, उहा मुंहिंजी ज़िंदगी हूंदी। ऐं उते रेत भी तती हूंदी, हा उहा मुंहिंजी ज़िंदगी हूंदी। थोरी दाना घणी दीवानी थई, थोरी दाना घणी दीवानी थई, जंहिंजी उस्ताद हीअ निशानी थई। सूंहं सां सिंध सां सची हूंदी, हा उहा मुंहिंजी ज़िंदगी हूंदी। सूंहं सां सिंध सां सची हूंदी, हा उहा मुंहिंजी ज़िंदगी हूंदी। अॼु इंसान उथे पियो पर पागल बि मौजूदु आहिनि। ही उस्ताद जी आख़िरी ही जेको ऐलान आहे उहो पढ़ी तव्हां खां जाइ वठंदुसि। चए थो, पगड़ी संभाल पागल, पगड़ी संभाल पागल, बदमाश मस्त बादल। पगड़ी संभाल पागल, बदमाश मस्त बादल। तूफान थो उथे पियो, तूफान थो उथे पियो, कोहीड़ धुंध झुड़ मां, दहशत दबा लुड़ मां। ऐलान थो उथे पियो, शैतान थो छितो थिए, इंसान थो उथे पियो।